नालो छा है? नालो नालो अचे तो? हाँ दोस्त। अच्छा ही तो के कदे का मसलो थियो? वाह ही जो तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो हिनखे वात में जेको ख़राबी थी करे हींअर कैंसर जी शिकायत थी वई आहे। तक़रीबन हीअ साइड सॼी मतिलबु ज़ख़म ऐं ख़राब थी वई आहे ऐं हेठां तव्हां ॾिसंदा त थोरो गंद वग़ैरह बि अचे पियो। हीअ वीचारो मुस्तक ऐं ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू आहे। असां बि इन ई हवाले सां थोरो तव्हां रोड तां वञी रहिया हुआसीं, कुझु थोरा ॿारनि नंढड़नि जा कपिड़ा वग़ैरह अहिड़े हिसाब सां थोरो जेतिरो असां पंहिंजे तरफ़ सां पुॼी सघंदा आहियूं कंदा आहियूं। कुझु माण्हू दोस्त ॿाहिरि जेके कुझु अहिड़ा आहिनि उहे ॾींदा आहिनि, उनजे थ्रू असां उन्हनि खे उनजे थ्रू असां पेड़नि ताईं पहुचाईंदा आहियूं। ऐं हिन ग़रीब जी हालत ॾिसी करे हिन खां जॾहिं असां रस्ते तां पुछा कई त छा मसइलो आहे, बीमार आहे, छा आहे, त इलाजु कंहिं करायो या कॾहिं अस्पताल विया आहियूं त चए पियो त कॾहिं बि अस्पताल में अञा ताईं केरु वठी हिनखे कोन वियो आहे, छो हिनखे तमामु ज़्यादा तकलीफ़ बि शिकायत करे पियो ऐं हिनजो तमामु वॾो मसइलो आहे हिनजो। घर बि हिनजो ॿुधाए पियो त ॻाल्हाइण जो मतिलबु ई ॻाल्हाए कोन पियो सघे। असां हिन खां कोशिशि कई त असां पुछूंसि घर जी वग़ैरह जी हालत ॾिसूं हिन जा घर जी। दोस्तनि सां अर्ज़ु त जेको बि हिन सां जेतिरी मदद करे सघे पुॼी सघे त अगरि को अहिड़ो माण्हू आहे जेको हिनजो इलाजु कराए सघे थो कंहिं अस्पताल में वठी त कुझु जेका ज़िंदगी हिनजी बची आहे त कुझु हयाती जा सुख सां आहे ऐं सुकून सां कुझु ॾींहं कढे ऐं जेकॾहिं सही थी सघे थो। नाज़रीन असीं हाणे हिते पुॼी चुका आहियूं चाचे पोड़े जे घर ते जंहिंखे माउथ कैंसर हो। तव्हां पाण पंहिंजी अखियुनि सां हीअ मंज़र ॾिसी सघो था। हीअ मिसकीन ग़रीब जा बच्चा आहिनि जेके तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया। हीअं त नाज़रीन हीअ हिकु पीरसन जेको हिकिड़ो ई घर में कमाइण वारो हो, जंहिंखे वात में कैंसर थी चुको आहे। न हिन जे घर में केरु कमाइण वारो आहे। हीअ नंढड़ा ॿार आहिनि, तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी सघो था। इंतिहाई ग़रीब हिकिड़ी झूपड़ी में इहे पज़ीर आहिनि। हीअ वेठल आहिनि गुलमंडा ॻोठ, वेठल आहे गुलमंडा ॻोठ आदम जाखरो में। हीअ इंतिहाई मिसकीन ऐं ग़रीब आहे। हिन जो चवणु आहे त केरु मुंहिंजो इलाजु कराए जीअं आउं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां गुज़ारे सघां। ऐं वस वारनि सभिनी दोस्तनि खे अपील